कोरोना वायरस के खौफ़ मां तफ़रीही मार्ग गोरख हिल स्टेशन बंद करण सबब गोरख ते किराया खणंदड़ मकामी ड्राइवरन जो ज़िले इंतज़ामिया खिलाफ टायर साड़े एहतजाज। सिंध जे तफ़रीही मार्ग गोरख हिल स्टेशन ते किराया खणी पेट गुज़र कंदड़ मकामी ड्राइवरन वाही पांधी जे गोरख चौक ते टायर साड़े एहतजाजी मुज़ाहिरो करे ज़िले इंतज़ामिया खिलाफ नारेबाज़ी कई। इन मौके ते एहतजाज कंदड़ ड्राइवरन जुमन जिस्काणी, शबीर जमाली, इमरान बिरहमानी, अमाला जमाली, उबैद जमाली ऐं ॿिनि काविश डिजिटल मीडिया रिपोर्टिंग टीम आॾो दाहींदे चयो त कोरोना वायरस सबब सिंध हुकूमत तफ़रीही मार्ग गोरख हिल स्टेशन खे बंद करे छॾियो आहे, जंहिंजे करे हू गुज़िरियल 3 महीननि खां बेरोज़गार बणियल आहिनि ऐं हाणे संदनि घरनि में फाका कची वारी सूरत हाल पैदा थी चुकी आहे। हुननि चयो 3 महीननि खां पोइ सिंध हुकूमत पारां लॉकडाउन में नरमी करण बाद तक़रीबन समूरो कारोबार खुली चुको आहे ऐं ट्रांसपोर्ट वारे वज़ीर बि गाॾियूं हलाइण जी इजाज़त ॾेई छॾी आहे, पर इन बावजूद दादू इंतज़ामिया पारां गोरख हिल ते किराया खणण जी इजाज़त नथी ॾिनी वञे। हुननि डीसी दादू समेत गोरख डेवलपमेंट अथॉरिटी जे चेयरमैन ऐं एमएनए रफ़ीक अहमद जमाली खां मुतालबो कंदे चयो त सॼे मुल्क जियां SOPs ते अमल कराए खेनि रोज़गार करण जी इजाज़त ॾिनी वञे, ॿी सूरत में हू पंहिंजा बचा वठी बुख हड़ताल करण ते मजबूर थींदा। बशीर बिरहमानी, काविश डिजिटल मीडिया रिपोर्टिंग टीम, वाही पांधी।